शहदादकोट में GDA अगवान मीर मुज़फ़र बिरोई पारां शहर जे अहम मसलन ते मुशावरती कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें सियासी, समाजी, मज़हबी, क़ौम परस्त, शहरी, सहाफ़ी, सिविल सोसाइटी जे अगवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शहदादकोट में GDA अगवान मीर मुज़फ़र बिरोई पारां शहर जे टाउन हॉल ऑडिटोरियम में तालीम, सेहत, पब्लिक हेल्थ, डेवलपमेंट, इंक्रोचमेंट, अमुन अमान जी बहाली, लेबर कानून मुताबिक मज़दूर जी उजरत ऐं सहूलतनि समेत शहर जे ॿियनि मसइलनि ते मुशावरती कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें मीर मुज़फ़र बिरोई, वहाब पंद्राणी, मीर अमजद अली मीरजत, हयात तुनियो, मोहम्मद उर्स सीलरो, अली अकबर शाह, गनी मुजाहिद ॾेथो, अल्ताफ़ सुमरो, सुनील कुमार छाबड़िया, अमजद बिरोई, मुजाहिद अवान, फिदा चांडियो, कासिम सुमरो, सिराज खोसो ऐं ॿियनि अॻवाननि मुशावरती कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त शहर मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। मसइलनि जे हल लाइ शहरनि खे सुजाग थियणो पवंदो। हिननि चयो त शहदादकोट समेत समूरो तक तालीम, सेहत समेत केतिरनि ई मसइलनि जो शिकार थी वियो आहे। इदारा तबाही जे किनारे ते पहुची विया आहिनि। हिननि चयो त मसइलनि जे हल लाइ हुकुमरान जमात संजीदा न आहे। हिननि चयो त पुलिस अवाम जी मुहाफ़िज़ हुजण बदिरां अवाम दुश्मन थी वई आहे। हिननि चयो त शहर जे ड्रेनेज सिस्टम 18 सालनि खां तबाह आहे। शहर जा रोड रस्ता गंदगी जे घेरे में आहिनि। हिननि चयो त शहर अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे। मसइलनि जे हल लाइ जदोजहद कई वेंदी, जॾहिं त मुशावरती कॉन्फ्रेंस में कुझु अॻवाननि जी गैर मौजूदगी सबबि इहो तय कयो वियो त कुझु ॾींहंनि अंदरि APC घुराए वधीक लाइ अमल जोड़ियो वेंदो। उन मौक़े ते डॉक्टर इम्तियाज़ शेख, अहमद नवाज़ बिरोई, बादशाह खान बिरोई, अयूब खोसो, नसरुल्लाह बिरोई, आकाश छलगरी, जुल्फ़कार सीलरो, ज़ाहिद मस्तोई, गुलजान बिरोई, अली मोहम्मद खोसो, आज़ाद बिरोई ऐं ॿियनि शिरकत कई।